कराची में मौजूद आहियूं जिते एकता जे हवाले सां एक 1 डिसंबर ते जेको आहे सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में असीं कराची में हिकु पार्क में मौजूद आहियूं। हिते असां नौजवाननि खां पुछा कंदासूं त हुनजो छा चवणु आहे। पहली दिसंबर को ये कल्चर डे जो आ रहा है, इसके लिए आप सब सिंध वासियों को मुबारकबाद और सोच टीवी का शुक्रिया। 10 दिसंबर पे सिंध कल्चर डे मनाना अच्छी बात है और मनाना चाहिए, और हम इस पे अपने चैनल सोच टीवी के नुमाइंदगान को और उनकी पूरी टीम की तरफ से, पाकिस्तान की तरफ से इस चैनल का शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने इस प्रोग्राम का अरेंज किया। बहुत शुक्रिया। सोच टीवी की तरफ ना पोषे मुद्दा डेढ़ मुबारकबाद और कहूँ सिंधियाने दे पारा हुकूमत पहला वर्ष था और स्टीज टीवी वाला मुझे डेढ़ मानना और मुझे पूरा पाकिस्तान के पैदा मुबारकबाद कहूँ थे फर्स्ट डे थे दा इंशाल्लाह टोल मुंगा फल मुल्क के सिंधियाने सरा दफल मुंगा रेस हुआ मनाओ को 1 दिसंबर ते सिंध कौमी सकाफत मल्हाइण ते दिल जी गहराइण सिंध वासियन के मुबारकबाद पेश कयूं था ऐं सोच टीवी जो शुक्रिया अदा कयूं था ते सभिनी खपे सिंधी वासियन के सभिनी खपे त इहो ॾींहुं मल्हाए। टीवी तरफ ना टोल पाकिस्तान तक सिंध कल्चर डे मुबारक डेढ़ और सोच टीम तम पूरा डेढ़ मुबारक और टोल खल्क तो हमारा गुजारिश था जो टोल खल्क सोच टीवी चैनल सब्सक्राइब की शुक्रिया। तो जॾहिं बि टोपी अजरक जी ॻाल्हि अचे थी त असां पाण ते काबू नथा रखी सघूं ऐं उन ॾींहं ते असां हर फ़र्क़ु मिटाए करे पंहिंजी सिंध धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयूं था ऐं हर शइ विसारे वेही था रहूं। जी सिंध जी नाज़रीन, कराची खां आहियां बाग़ी सागर पवार ऐं अवां ॾिसी रहिया सोच टीवी। असांजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजो दोस्तनि में बि शेयर कयो त जीअं असांजी चैनल जी ज़्यादा खां ज़्यादा जेका एडवर्टाइज़िंग थिए। तव्हांजी हिन क्लिक खां, तव्हांजे हिकिड़े हिन बटण दॿाइण सां, सब्सक्राइब करण सां ऐं हज़ारों जेके आहिनि असांजा ॾिसंदड़ जेके आहिनि उन्हनि जे जेका आहे दिलनि ताईं असांजो सोच टीवी पहुचे। ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल सोच टीवी। मां सिंधुअ जी सजाई दुसतो जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.